प्रसन्न उमा के सहज सुहाई प्रसन्न उमा के सहज सुहाई छल विहीन सुन शिव मन भाई छल विहीन सुन शिव मन भाई हरहि राम चरित सब आए हरहि राम चरित सब आए प्रेम पुलिक लोचन जल छाए प्रेम पुलक लोचन जल छाए प्रसन्न उमा के सहज सुहाई छल विहीन सुन शिव मन भाई छल विहीन सुन शिव मन भाई बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। हिकु दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन कथा में रामचरितमानस जे कथा में सत्संग में। सत्संग रोज नओं हूंदो आहे, इन करे रोज स्वागत थींदो आहे तव्हांजो। जॾहिं बि सत्संग जो ॾींहुं ईंदो आहे उहो रोज नओं हूंदो आहे। नओं माना अलॻि। त तव्हांजो स्वागत इन लाइ बि थींदो आहे कि तव्हां श्रोता आहियो। त हुन में राम कथा में प्रवेश कयूं। भगवान शिव ऐं पार्वतीअ जो संवाद। पार्वतीअ प्रश्न पुछा, इहो असां ॿुधोसीं। उहे प्रश्न ॿुधी करे भगवान शिव खे ॾाढी प्रसन्नता थी। भगवान शिव जे मन खे उहे भाया, सुठा लॻा। छो सुठा लॻा? प्रश्न उमा के सहज सुहाई ऐं ॿियो छल बीन सुन शिव मन भाई।
हिकु त पार्वतीअ जा प्रश्न सहज हुआ, सहज, ऐं ॿियो छल विहीन, निष्कपट हुआ। इन जो मतिलबु प्रश्न बि कॾहिं कॾहिं छल रखी करे पुछा वेंदा आहिनि ऐं असहज थी करे बि पुछा वेंदा आहिनि, अस्वाभाविक। प्रश्न चइनि प्रकारनि जा थींदा आहिनि। हिकु त सुठो श्रेष्ठ प्रश्न जेको हीअं पुछो वेंदो आहे, जिज्ञासा आहे मन में, कुझु डाउट आहे उहो पुछण लाइ, या संदेह या कुझु, या अज्ञान आहे कुझु ज्ञान वधाइण जे लाइ सहजता सां, निश्छल, कोई छल कान्हे, इहो सोचे करे जेको प्रश्न पुछजे थो उहो श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ प्रश्न। ॿियो, जेको प्रश्न पंहिंजी विद्वता प्रकट करण जे लाइ पुछो वञे उहो मध्यम, मतलब इहो ॾेखारे करे कि मूंखे बि ख़बर आहे, मूंखे बि सभु पतो आहे, पर इहो ॿियनि खे ख़बर पए इन लाइ मां थोरो प्रश्न पुछां, संवाद कयां। इहो थियो मध्यम प्रश्न। ॿियो थींदो आहे निकृष्ट। उन में वरी वक्ता जी परीक्षा वठण लाइ पुछबो आहे कि हिनखे कुझु ख़बर आहे या न आहे। उन सां कोई फ़ाइदो कान्हे। ऐं चौथों वरी अधम। इहो अधम प्रश्न उहो जेको कथा खे रोके छॾे, कथा में बाधा उत्पन्न करे ऐं ॿियो कुझु बि फ़ाइदो न थिए। प्रश्न सां ख़बर पइजी वेंदी आहे कि साम्हूं वारो कहिड़ो आहे। ऐं उत्तर सां बि ख़बर पइजंदी आहे। प्रश्न असां पुछूं ऐं साम्हूं वारो जवाब कहिड़ो थो ॾे, इन सां बि ख़बर पइजी वेंदी आहे कि असां छा पुछियोसीं ऐं हू छा पियो थो जवाब ॾे। त पार्वतीअ जा जेके प्रश्न आहिनि उहे सभु निश्छल आहिनि, कोई कपट कान्हे उनमें, कोई होशियारी कान्हे। जीअं आहे उहो ई थी पुछे, सहजता सां, बिल्कुलु सिंपली। ऐं उहे भॻवान खे वणिया। पिछले जन्म में त सती प्रश्न न पई पुछे, रुगो ॿुधाए वधीक पई, त उहा शिव खे न वणी हुई। हाणे वरी पार्वती पंहिंजी अज्ञानता मञी करे ऐं सहज प्रश्न पुछे थी। त तव्हां बि समझी वठो कि सहज वाणी उच्चारण कयूं, निश्छल, निष्कपट। ख़ासि कर सत्संग में, छो त पतो पइजी वेंदो आहे कि हिन जो प्रश्न, इन जे पुठियां हिन जो भाव छा आहे, या हिन जो उत्तर जवाब, उन जे पुठियां भाव छा आहे। प्रश्न पुछण वारे जी महिमा बि आहे। वो प्रश्न पुछंदो आहे त ॾाढनि जो कल्याण थींदो आहे उन जे जवाब सां। पर असां केवल इन करे प्रश्न न पुछूं कि मां बि हाईलाइट थी वञा, मुंहिंजो बि कुझु हू नज़र अचे, विद्वता, कोई फ़ाइदो कान्हे। केवल ॿुधणो ई आहे। कथा केवल ॿुधण लाइ थींदी आहे, पंहिंजे लाइ थींदी आहे। त भगवान शिव हूअं घटि प्रसन्न थींदो आहे हृदय सां, पर हिते प्रसन्न थियो आहे छो त पार्वतीअ कथा पुछी आहे राम जी। त शिव खे हिकदमि सॼो राम जो चरित्र
अची वियो हृदय में, यादि अची वियो। प्रश्न पुछण सां जेको प्रश्न जो जवाब ॾींदो आहे उनखे ओॾां वञणो पवंदो आहे हृदय जी गहराईअ में उन प्रश्न जो उत्तर ॻोल्हण जे लाइ। जंहिंखे रटो रटायो जवाब नाहे ॾियणो, रटियल जवाब अगरि तयार पिया हुजनि त उनजी काई वैल्यू कान्हे। माण्हूअ प्रश्न पुछियो त हिकदमि उन दिमाग़ में सोचई कि हिन जो जवाब छा ॾींदा आहियूं असां, ही वारो ॾींदा आहियूं, ॾीसी जवाब। जी निर्मल बाबा हिकिड़ो ई तरीक़ो अपनाईंदो हो, हिकु ई। कहिड़े शहर मां आयो वई, वो चवंदसि तिरुपतीअ मां आयो आहियां। त ही दिमाग़ लॻाईंदो तिरुपतीअ में बालाजी आहे। पोइ अरे भाई बालाजी गए थे, कब गए थे बालाजी? तो वो चवंदसि 1 साल हो गया, नहीं गया। तो चवंदसि वहीं से कृपा रुकी हुई है, जाओ होके आओ। हाणे वेंदो भाई, ही कुछ कोन कंदो, ही रुगो उनखे एतिरो चवंदो वञ तूं। पोइ उनजे मथां जेका कृपा थींदी उनजे वञण सां थींदी न। त हिन छाजा वरिता 2000 टिप्स ॾियण जा, त हिन जे घरां वियो छा? अच्छा, उन ही भाई मान लो चाहिए कि मैं कल ही होके आया हूं। तो चवंदस यार ज्यादा भी मत जाया करो, बालाजी नाराज हो जाते हैं, इतना भी परेशान मत करो। अच्छा वो बियर की बोतल आ रही है यार, बियर की बोतल का पी थी क्या? हिन तो धुको आयो निर्मल बाबा। हू भी वरी हाँ बाबा जी 6 महीने पहले पी थी। हाँ अगर चाहे कल पी थी तो चवंदस छोड़ दो पीना, चेस 6 महीने पहले पी थी तो यार हर हफ्ते पिया करो, जाओ कृपा आना शुरू होगी। मूं जहिड़े सामान्य माण्हू खे एतिरो सम्झ में अची थो वञे, तव्हां त मूंखां वॾा आहियो न उमिरि में, सभु कोन आहियो वॾा, तव्हांखे सम्झ में न ईंदो अथव। त मूंखे कंहिं सेखारियो? सामान्य कॉमन सेंस आहे इहो। अच्छा इहो ॿुधायो, घणनि ॼणनि कल्ह टियों ॾींहुं नंदीअ खे खीर पीआरण जी ट्राए कयो, कोशिश कई तव्हां मां? त मां इहो ई चवंदुमि तव्हां वॾा त थिया आहियो उमिरि में, पर सम्झ कोन आई अथव अञा, या सत्संग में कोन विया आहियो कॾहिं। विया चवंदा मां वेंदी आहियां, विया हूंदा कुझु ॿुधो कोन हूंदव। छा असांजो शिव सां प्रेम कान्हे? नंदीअ सां कोन्हे प्रेम? सॼी शिव कथा कंदा आहियूं त असां जिन न ॿुधी आहे न शिव कथा, न शिव पुराण, न शिव जी कथा, उहे शॉर्टकट पिया था ॻोल्हनि कि शॉर्टकट तरीक़े सां हिकु चमचो खीर जो पी वठे नंदी, त मां बि ॿुधायां कि मां सभु करे वरितो, शिव पुराण पुराण कैलाश थी आयसि, सभिनि जो फल मिली वियो। इहो शॉर्टकट आहे ऐं मायुनि खे लालच जल्दी पकड़ींदी आहे। इन करे उहो निर्मल बाबा ते बि विश्वास करणु चाहींदो आहे, न त सम्झ कीअं कान्हे। ठीकु आहे, तब सम्झ वारा कुछ त माण्हू हूंदा संसार में, मायूं सभु थोड़ी ईअं हूंदियूं। जेके सम्झ वारियूं ईंदियूं न उहे हिते खिचजी हली ईंदियूं, भली 2-3 हूंदियूं, कॾहिं न कॾहिं हिते ईंदियूं हिन व्यास गद्दीअ ते। त अगरि रटियो रटायो जवाब ॾियणो आहे त निर्मल बाबा वांगुरु सभु पिया आहिनि, हिन जो जवाब ही ॾियणो आहे, हिन जो ही ॾियणो आहे। कहां से आयो? बैरागढ़ से आया हूं। अरे यार बैरागढ़ में, बैरागढ़ हाणे हुन नालो ई कोन ॿुधो कॾहिं निर्मल बाबा, भाई ये कहां पर है? पोइ चवंदो हाणे सभु हो ॿुधाए त तूं बाक़ी कहिड़े कम जो? पोइ चयसि भोपाल। हाँ यार भोपाल गैस कांड हुआ था वहां तो, अच्छा नहीं, हाँ भोपाल से। अरे यार ये वरी हुनजी शक्ल ॾिसंदो, भई सन्हड़ो आहे, मोटो आहे, चेहरे सां बि कुझु ख़बर पवंदी आहे, पियकड़ आहे। पोइ ॾिसंदो लॻे त पियकड़ थो, पोइ चवंदसि यार दारू की स्मेल आ रही है यार।
बस पोइ ॿुधाईंदो या पीतो या न पीतो। त जंहिंखे जवाब रटा रटाया ॾियणा आहिनि न, उन लाइ त दिमाग़ खपे उनखे। पर शिव दिमाग़ जा जवाब कोन ॾिना, रटा रटाया कोन ॾिना। पार्वतीअ प्रश्न जेके पुछिया आहिनि कि राम केरु आहे, उहो ब्रह्म आहे अगरि, त उहो मनुष्य कीअं थी वियो? त इन्हनि सभिनि जो जवाब ॾियण लाइ शिव खे हृदय में वञणो पियो, भीतर, कि मुंहिंजो हाणे हृदय छा थो चए, अनुभव छा थो चए। ख़बर त आहे शिव खे कि राम केरु आहे, पर पहिरीं उहो उन लाइ उनखे उहो वञणो पवंदो भीतर। त शिव जीअं ई भीतर वियो त सभु यादि अची वई राम लीला, कीअं राम अवतार वरितो, कीअं उहो ॿार रूप में नचे हले पियो, उहो सभु यादि आयो त खोइजी वियो उन में ई, कि पार्वती पे थी निहारे। पर पार्वतीअ सोचई कि मां अगरि उथारियांसि त वरी न कुझु गड़बड़ थी वञे। त पार्वती बि धैर्य रखी इंतजार थी करे। हेॾा शिव भगवान बि जागरूक त आहे न, उन पंहिंजो पाण खे संभाले वरितो, कि ईअं न वरी समाधि लॻी वञे, वरी मां खोइजी वञा, हिन जो उत्तर ॻोल्हण जे चक्कर में मां उन में डूबजी वेंदमि राम में। त वरी संभाले उन वापसि ॿाहिरि निकिरी आयो। हर हीअं राम चरित सभु आए, प्रेम पुलिक लोचन जल छाए। श्री रघुनाथ रूप उर आवा, परमानंद अमित सुख पावा। मगन ध्यान रस दंड जुग, पुनि मन बाहिर कीन। रघुपति चरित महेश तब, हर्षित बरनय लीन। हर्षित बरनय लीन। घड़ीन तक भगवान शिव उन में डूबियो रहियो, भगवान जे रूप में। मगन ध्यान रस दंड जुग, पुन मन बाहिर कहेऊ। भाई जीअं कंहिं दुकानदार वटि कोई माण्हू वञे, मेडिकल वारे वटि वञे, उनखां का गोरी घुरेसि, त दुकानदार हिकदमि दिमाग़ में हिकदमि यादि अची वेंदसि कहिड़े खाने में किथे इहा पई आहे। तीअं शिव खे बि वियो ॻोल्हण जवाब, त राम रूप यादि अची वियो, उन में खोइजी वियो। त घणी देर, 2 घड़ियूं, 2 घड़ियूं माना 48 मिंट। हिते अखर आयो आहे चरित। चरित माना उन चरित जो अर्थ आहे उन जेको कुझु कयो। हर कंहिंजो हिकु चरित थी, चरित्र न, चरित। हुन छा छा कयो जीवन में। जीअं पार्वती चरित, शिव चरित, राम चरित। चरित खे समझिजो उन जा कम है, अवतारी पुरुष जा कम है। उन छा कयो, कीअं उन यात्रा कई। जे जीवनी कंहिंखे चइजे कि फलाणे जी जीवनी, त चरित चरित में रूप मायने न रखंदो आहे। जीअं गुरु नानक जो असां एॾो चरित ॿुधंदा आहियूं कथाउनि में, सत्संगनि में। सिंधियुनि खे त 52 ई ॿुधायो गुरु नानक जे बारे में, कि भाई बालो मर्दानो गॾु हलंदा हुआ। पोइ हुते हीअ लीला कई गुरु नानक, या हिते हीअ उपदेश ॾिनो, हिते हीअ यात्रा कई। इन्हनि सभिनि खे छा चइबो, चरित।
पोइ वरी चरित्र त ॿुधाए वरितोसीं, पर असां हुनजो दर्शन कोन कयोसीं गुरु नानक जो। पोइ वरी फोटू ठाहिया विया काल्पनिक गुरु नानक जा। हाणे जेके फोटू ठहिया उहे जहिड़ा आहिनि, ऐं मान लो अहिड़ी का शक्ति अची वञे असांखे, कुझु बि इम्पॉसिबल कान्हे। मरण खां पोइ असांखे इच्छा थिए कि मूंखे गुरु नानक जो ओरिजिनल दर्शन करणो आहे। उहो जॾहिं घरां निकितो त उनजी शक्ल कीअं हुई, पोइ का शक्ति असांखे ॾेखारे उहो दृश्य कि हे ते ॾिस गुरु नानक। असां चवंदासीं कि फोटूअ में त असां कुझु ॿियो ॾिठो होसीं ऐं हीअं आहे, एॾो सामान्य। त पोइ इहो जवाब मिलंदो कि 500 सालनि में मटिजी वेंदो आहे, रूप मटिजी वेंदो आहे। त पोइ थी सघे थो श्रद्धा घटिजी बि वञे। रूप खे ॾिसी करे फोटूअ खे ईअं ई बाबा श्रीचंद जो बि खणो, थी सघे थो उहे ईअं न रहिया हुजनि, जेको वर्णन आयो उन अनुसार फोटो ठाहियो वियो, पर ईअं न बि हुजनि। त रूप रहिजी वेंदो आहे, पर चरित्र हथ में अची वेंदो आहे कि उन्हनि कयो छा। हू त रहिजी वियो, उन्हनि जो रूप असांखे ख़बर कान्हे ऐं मायने बि नथो रखे। मायने तो रखे उन्हनि कयो छा। त चरित्र पकड़ियो वेंदो आहे, पोइ श्रोता वक्ता जे माध्यम सां परंपरा हलंदी आहे। त गुरु नानक जो चरित्र ई पकड़ण जहिड़ो आहे, ना कि फोटू। पर माण्हुनि फोटू पकड़े वरितो, चरित्र छुटो कि उन्हनि कयो छा उहो छुटो, वाणी बि छुटी कि चवण छा था चाहिनि, बसि फोटू पकड़जी वियो। ऐं कंहिं चई छॾियो फोटूअ सां कम थी वेंदई, त माण्हू अञा भ्रमित थी वियो, अञा कंफ्यूज, अञा मोह में फासी वियो। त भगवान शिव खे चरित्र ॿुधाइणो आहे न हिते राम जो, त उहो भीतर वञी चरित्र जमा पियो थो करे। शिव खे ॿुधाइणो आहे त जमा पियो थो करे, छा छा कयो हृदय मां पियो थो कढे। पर तव्हांखे हैरानी थींदी हाणे ॿुधी करे, मां छा चयो, रूप खे छॾियो, चरित्र पकड़णु खपे। भगवान शिव राम जो रूप बि न छॾे सघियो। हुन चई हुनजो रूप बि ॾाढो सुंदर आहे, चरित्र त सुंदर आहे ई आहे, पर उनजो रूप उन साम्हूं बग़ैर कोई दर्शन करे, भली पुठियां हलियो वञे त्रेता युग में, साम्हूं दर्शन करे त बि उहो अद्भुत रूप आहे, उहो चिन्मय रूप आहे। रघुपति चरित्र महेश तब हर्षित बन बरन लीन, श्री रघुनाथ रूप उर आवा, हर हिय रामचरित सब आए, प्रेम पुलक लोचन जल छाए। अखियुनि मां ॻोढ़ा वही आया शिव जे प्रेम जा, पर उन चरित्र में राम जो रूप भी प्रगट थी वियो, ऐं उन राम जे रूप जो सिमरण करे शिव जा नेत्र भरजी आया। श्री राम मुझो साथी, श्री राम मुझो साथी, राम मुझो साथी, श्री राम मुझो साथी। जन्म जन्म जो नातो जैसा, जन्म जन्म जो नातो जैसा, तैसा दिल मूलाती। राम मुझो साथी, श्री राम मुझो साथी।
अवतार हजारे थिया जग में, पर राम जी महिमा न्यारी। अवतार हजारे थिया जग में, मर्यादा पुरुषोत्तम बण जी, ग्रस्त जी राह दिखारी। राम जिया जह जीवन ठायो, तह जी सफल हयाती। राम मुझो साथी, श्री राम मुझो साथी। जड़ो को पुटड़ो बण जी, पाले वचन पिता जो। राम जड़ो एक जहड़ी कौशल्या के कई, फर्क रखे न माता जो। राज गद्दी खे त्यागे राम, आहे फकीरी पाती। राम जो साथी, श्री राम। भरत मुझो गादीअ ते वेहंदो, मां बन देवे दुस। भरत मुझो गादीअ ते वेहंदो, वचन पिता जो पाले मां। 14 वरह घुमंदुस, सुख संसारी सदा न रहंदा। तारो जिय पर भाती, राम जो साथी, श्री राम जो साथी। शिव जे अखियुनि मां जल वही आयो, याद आ रही है, तेरी याद आ रही है। राम जा चरित याद पिया अचनि, उहे लीलाऊं अखियुनि सां पियो ॾिसे हृदय में, त शिव जा नेत्र भरजी आया। मगन ध्यान रस दंड जुग, पुन मन बाहिर कीन। रघुपति चरित महेश तब, हर्षित बरन लीन। भगवान शिव पार्वती खे तो चयसि तो पार्वती तू धन्य आई, तू धन्य आई जो अहिड़ो प्रश्न पुछियो अथई जंहिंसां राम कथा प्रकट थींदी, ऐं अहिड़ी कथा जेका गंगा जे समान हलंदी ऐं अनेक जीवन खे पवित्र कंदी। वो राम जेको आहे, राम केरा ख़बर अथई, राम खे पहचाने बिना हिन संसार खे बि कोन पहचाने सघिबो। माण्हूअ खे संसार सत्य नज़र ईंदो आहे, जेसि ताईं राम खे न सुञातो अथई तेसि ताईं। जीअं ई राम पहचान में अची वञे, ही संसार असांजे अॻियां ईअं ई नष्ट थी वेंदो। संसार त हूंदो, पर जेको दिमाग़ में भरियल आहे संसार, उहो ईअं नष्ट थी वेंदो जीअं अंधेरे में रसीअ खे असां नांग पिया सम्झूं, रोशनी आई त उहा रसी, उहो नांग गुम थी वियो। नांग हो ई कोन, रसी ई हुई, पर असां नांग सम्झूं पिया छो त प्रकाश कोन हो। तीअं ई संसार आहे, असांखे डिॼारे थो, भ्रमित थो करे, परेशान थो करे, उलझाए थो। जीअं ई राम हृदय में प्रकट थींदो, शिव वांगुरु राम कथा ॿुधंदासीं
त ही संसार असांजे लाइ उहो थी वेंदो मिथ्या, कुझु हिन जी वैल्यू न। ऐं ॿियो मिसाल, सपने मां जीअं उथंदा आहियूं असां त सपनो गुम, सपने में भली असां कुझु बि ॾिठो हुजे उहो नाश थी वियो। तीअं ई राम खे ॼाणण खां पोइ ही संसार जो सपनो नाश थी वेंदो आहे, सत्य वञी बचंदो आहे। झूठे हू सत्य जाहे बिन जाने, जिम भुजंग बिन रज्जू पहचाने। जेहि जाने जग जाय हेराई, जागे जथा सपन भ्रम जाई। बंदऊं बाल रूप सोई रामू, मां अहिड़े राम जी वंदना तो कयां। उहो बाल रूप मुंहिंजे हृदय में अचे थो, जंहिंखे जपण सां सभु सुलभ थी वेंदो आहे। सभु सिद्धि सुलभ जपत जिस नामू। तंहिंखां पोइ चौपाई अचे थी, हो मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम। कर प्रणाम राम ही त्रिपुरारी, हर्ष सुधा समगिरा उचारी। धन्य धन्य गिरिराज कुमारी, धन्य धन्य गिरिराज कुमारी। तुम समान नहीं को उपकारी, तुम समान नहीं को उपकारी। शिव चए तो वो मंगल भवन अमंगल हारिया राम। मंगल भवन, मंगल जो धाम, कल्याण मंगल करण वारो ऐं अमंगल खे हरण वारो, नाश करण वारो, दशरथ जे आंगन में विहार कंदो आहे उहो राम। धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी। शिव चएस तो तू धन्य आई, तुंहिंजो गिरिवर पिता सां संबंध जोड़े करे तारीफ़ तो करेस कि तू न हिमालय जी धीअ, तू धन्य आई छो त तो उपकार कयो आहे वॾो। पूछियूं रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा। तो जेका कथा पुछी आहे न, इहा सॼे लोक जो खे पावन कंदी। तुम रघुबीर चरण अनुरागी, कीनो प्रसन्न जगत हित लागी। हाणे तुंहिंजे हृदय में भी राम जे लाइ प्रेम पैदा थियो आहे, श्रद्धा उत्पन्न थी आहे, तॾहिं अहिड़ा प्रश्न पुछा अथई। पहिरीं जलेबी बाई हुई है, हाणे तूं स्पष्ट थी पुछी, साफ़ साफ़। मूंखे इहो ॾिसी प्रसन्नता थी। ऐं तूं थी चई मुंहिंजो मोह भ्रम संदेह नाश थिए, त हाणे तो में कोई संदेह भ्रम कान्हे। राम कृपा ते पार्वती सबने सपने हूं तब मन माहे, शोक मोह संदेह भ्रम मम विचार कछु नाहे। तो में कुछ कोने, संदेह बंदे कुछ कोने। पर तो प्रश्न पुछो आहे त मां जवाब ॾींदो मैं। जेके प्रश्न पुछा थी राम जे बारे में, तदपि असंका कीनी हूं सोई, कहत सुनत सब कर हित होई। सभिनि जो भलो थींदो चवण ऐं ॿुधण सां, कथा ॿुधण सां कल्याण थींदो। इहो चई करे शिव थोड़ो टोक बि तो हणे सॼे संसार खे, जेके कथा नथा ॿुधनि, जिनके कथा सां प्रेम कान्हे, जिनके कननि खे केवल
हू ॻाल्हियूं वणंदियूं आहिनि, विषयी ॻाल्हियूं, या संसारी प्रपंच वणंदा आहिनि, पराई पचर जिन जे कननि खे वणंदी आहे उन्हनि खे धिकार आहे। जिन खे कथा न वणंदी आहे, शिव चए थो उन्हनि जा कम नांग जे ॿिर जे समान आहिनि। नांग जो ॿिर, बिल, त कन बि ॿिर ई त आहिनि। जिते नांग जो ॿिर हूंदो आहे उते ॿियो कोई जीव जंतु वेंदो ई कोन्हे। त जिते सांसारिक ॻाल्हियूं घुसियल आहिनि जिन कननि में, उते राम कथा वेंदी ई कान्हे, प्रवेश ई न करे सघंदी। जिन हरि कथा सुनी नहीं काना, श्रवण रंध्र अहि भवन समाना। राम सिया राम। नयन ही संत दरस नहीं देखा, लोचन मोर पंख कर लेखा। राम हाणे पहिरीं छा चईं कि जिन जा कन भगवान जी कथा नथा ॿुधनि उहे नांग जे ॿिर जे समान आहिनि। त हाणे मौक़ो मिलियो त ॿ टे ॿिए बि मिसालूं जोड़े छॾियईं। शिव चऊं या गोस्वामी तुलसीदास चऊं, उन ॿ टे ॿिए बि जोड़े छॾियईं। अखियूं जोड़े छॾियईं ऐं ॿुधंदा था हलूं पाण। सिर बि जोड़े छॾियईं कि कन उहे नांग जे ॿिर जे समान आहिनि जेके हरी कथा नथा ॿुधनि। ऐं अखियूं मोर जे पंख में छपियल जेको डिजाइन हूंदी आहे उहा अख वांगुरु हूंदी आहे। मोर जे पंख जी डिजाइन अख जे समान सुंदर त हूंदी आहे पर नकली हूंदी आहे। माण्हू केॾो बि, स्त्रियूं केॾो बि सुंदर मेकअप कनि, अखियुनि खे सुंदर बणाइनि या अखियूं सुंदर हुजनि, पर उहे मोर पंख ते छपियल अख जे ई समान आहिनि अगरि उहे संत जो दर्शन नथियूं कनि। पर रामचरितमानस में अचे थो कि नए नई संत दरस नहीं देखा। अॼु जे समय में प्रासंगिकता आहे तव्हांखे छॾे करे मायुनि ॿियनि जे लाइ। संत लंघंदो आहे, न्यारींदियूं कोन्हनि। मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, कोई ड्रेस वारो अगरि लंघे महात्मा, मां ॾिठो कुझु ॾींहं पहिरीं हितां लंघनि पिया त मां त उन्हनि खे हरिहर कई मान, राम सत कई संतनि खे, पर मां ॾिठो कोई निहारे न पियो उन्हनि ॾे। माण्हुनि खे थी छा वियो आहे? कंहिंखे ॾिसंदा आहियो हिक टिक? केरु अचे? कंहिंखे वॾो सम्झंदा आहियो? रिंकू भाई साहब, हा अचे थो न हींअर अप्रैल में, ॾिसजो मायुनि जा नेत्र ठरी वेंदा। ऐं असां नथा वणूं। नेत्र वेत्र इन्हनि जा बि कोन ठरंदा, सभु नौटंकी आहे, सभु स्वार्थ सां ई जुड़ियल आहिनि, ॿियो कुझु बि कान्हे। पर मां इहो निवेदन कंदुमि कि जॾहिं बि योग बणिजी अचे, कंहिं संत जो दर्शन थी वञे त पोइ वरी ॾिसजो, दर्शन कजो ई, ऐं भीतर पवित्र भाव आणे करे। इहो न कि हुनजो धन ॾिसो या दौलत या भीड़ ॾिसो या कार मां तो लहे या चढ़े तो, उहो न। संत दर्शन, इहो भाव मायने रखंदो आहे, ॾाढो मायने रखंदो आहे। भगवान प्रसन्न थींदो आहे कि कंहिं माण्हूअ संत जे प्रति अहो भाव प्रकट कयो मन ई मन में। मां चाहियां थो समाज में माण्हुनि जे मन में संतनि जे प्रति आदर वधे, इन में उन्हनि जो ई भलो आहे,
उन्हनि जो कल्याण आहे, उन्हनि जी खानदानी नज़र ईंदी आहे, उन्हनि जा संस्कार नज़र ईंदा आहिनि। ऐं भगवान शिव तो चए कि जिन पंहिंजे अखियुनि सां कॾहिं संतनि जो दर्शन कोन कयो, उहे अखियूं त आहिनि पर मोर पंख ते जेके अखियूं छपियल हूंदियूं आहिनि उन जे समान। त संत मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, मां वरी क्लियर कयां, तव्हां त सुञाणो त सही, मूंखे सुञाणो, चङी तरह सुञाणो न, हा, पर मां संत जी ॻाल्हि तो कयां। ऐं जेके मूंखे न सुञाणनि उहे ड्रेस ॾिसी करे संत सम्झंदा आहिनि, त हिन में बुराई कहिड़ी आहे? उनजो भाव त सुठो आहे न। त तव्हांखे सुठो ओरिजिनल जिते संत मिले त हिकु आदर रखी दर्शन कजो, त तव्हां बची वेंदा। ॿियो, ते सिर कटू तुम्बर समतूला, जेन नमत हरि गुर पद मूला। उहो सिर, उहो मथो तूंबीअ जे समान आहे, जेको भगवान जे अॻियां नथो झुके, भगवान जे अॻियां ऐं गुरूअ जे अॻियां नथो झुके। हिते भगवान ऐं गुरू ॿई गॾु लिखियल आहे, जेन नमत हरि गुर पद मूला। गुरूअ सां भगवान इन करे जुड़ियल आहे कि गुरू उहो जंहिंजो कनेक्शन भगवान सां हुजे, जेको भगवान सां जोड़े, पाण सां न। अधिकतर माण्हू गुरूअ ताईं अटकी बीठा आहिनि। अरे भाई, उन भगवान जी तव्हांखे राह ॾेखारी कोन त छाजो गुरू? पोइ जवाब हिकिड़ो ॾींदियूं आहिनि कि हो त असांखे शिक्षा ॾींदा आहिनि पर असां हलंदा कोन आहियूं उन ते। माना हुनखे बचाइण लाइ पंहिंजी कुर्बानी ॾींदा आहिनि कि हू त असांखे सेखारींदा आहिनि, भगवान जी राह ॿुधाईंदा आहिनि, पर असां ई नथा हलूं न। पोइ चइजे इन्हनि खे नथा हलो त इन जो मतिलबु तव्हां ईअं ई मिड़ई टाइम पास पिया था कयो। ऐं पोइ इहो छो चवंदा आहियो कि गुरू ने सब कर दिया, ये भी कर दिया, वो भी कर दिया। उहो गुरू जेको गोबिंद जी राह ॾेखारे, जेको उन जे अॻियां मथो नथो टेके, उनजो सिर तुम्बी माना लौकी, वॾी गोल लौकी थींदी आहे सिर जे आकार जी, उहा जॾहिं सुकी वेंदी आहे त संत महात्मा उनजो करमंडल ठाहे छॾींदा आहिनि। त उहा माण्हूअ जो सिर उहो ई आहे लौकीअ जे समान, जेको भगवान जे अॻियां नथो झुके। है आंख वो जो शाम का दर्शन किया करे, ईअं आहे न, ॿुधो अथव न? है आंख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीस वो जो प्रभु चरणन में झुका करे। बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, है हाथ वो जो एतिरो ई यादि आहे मूंखे। तव्हां न ॿुधो अथव? मां सोचियो तव्हां थोरी हेल्प कराईंदा, अधु मूंखे यादि ईंदो, अधु तव्हांखे यादि ईंदो। हाणे इहो ज़रूर यादि रखिजो, इहो ही अथव। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन। महलों में पली
बन के जोगन चली महलों में पली। मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन। कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं। मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग। मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन। महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन। राणा ने विष दिया मान अमृत दिया, मीरा सागर में सरिता समाने लगी। राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी। दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन। मीरा हो गई मगन। है आंख वो जो शाम का दर्शन किया करे, यो बुद्धि वठ जो अनूप जलोटा जो। अगे बाबा जन धुनी लगाईंदा हुआ, हर सत्संग जे पछाड़ीअ में मुख मिठो न थींदई राम बिना, हथ सुठा न थींदई हाज बिना। पोइ ईअं हो भले सवे सवे पान चबाड़ी, बाक़ी मुख मिठो न थींदई राम बिना। त जिन अगते आ, जिन हरि भगत हृदय नहीं आनी, जीवत शमसन तेई प्राणी। जंहिं मनुष्य जे जीवन में भक्ति कान्हे, हृदय में भक्ति कान्हे, वो जीअ रही मुर्दे जे समान आ। जीवत शमसम शव। हाणे मुर्दे जे समान मतलब छा थींदो आहे? भाई मुर्दे खे कोई बि टच न कंदो आहे, वठी भॼंदा आहिनि माण्हू, अपवित्र थी वञे। तीअं ई उहो माण्हू जंहिंजे हृदय में भक्ति कान्हे, उन खां माण्हू परे भॼंदा। शालीन माण्हू, सुठा माण्हू उन खां परे भॼंदा, ॼण कोई मुर्दो हुजे। जो नहीं करे राम गुण गाना, जिय सो दादुर जी समाना। जेको मनुष्य थी करे राम जा गुण नथो गाए, उन जी ज़बान मेंढक जे समान आ। मेंढक खे ज़बान थींदी ई कान्हे, पर उहो टर टर त कंदो आहे, उहो अलाए छा त आवाज़ कढंदो आहे। त जेको माण्हू भगवान जा गुण नथो गाए, राम जा गुण नथो गाए, त उहो जेको आहे मेंढक जे समान आहे। छो त जेको राम गुण न गाईंदो, राम जी, भगवान राम माना भगवान, भगवान जी सहारा न कंदो, उहो फालतू ॻाल्हाईंदो, बकवास कंदो बस।
त उहो मेंढक जे समान आहे। कुलिस कठोर निठुर सोई छाती, सुन हर चरित न जो हर शाती। जेको माण्हू भगवान जी कथा ॿुधी करे पुलकित नथो थिए, द्रवित नथो थिए, उनजी छाती कठोर आहे। पत्थर जे समान उहो उनजो हृदय कठोर आहे उन माण्हूअ जो। जंहिंखे भगवान जूं ॻाल्हियूं ॿुधी, भगवान जूं लीलाऊं ॿुधी, या टीवीअ ते रामायण महाभारत ॾिसी करे कुछ थिए ई न, फीलिंग न अचे, उहो कठोर आहे। ऐं कठोर जीअं पत्थर कठोर थींदो आहे, उन कठोर पत्थर खे केॾो बि तव्हां पीसियो, उन मां रस कोन निकिरंदो। त जेको माण्हू हृदय कठोर आहे न हृदय सां, उन में रस कोन्हे उनजे जीवन में, उहो भगवान जूं कथाऊं ॿुधी दृढ़वित कोन थींदो। उन्हनि जे लाइ तुलसीदास तो चए कि अहिड़ा माण्हू आसूरी वृत्तीअ वारा थींदा आहिनि। आसूरी जेके मजाक बि उॾाए वठंदा आहिनि भगवान जो, उनजी लीलाउनि जो। गिरिजा सुनो राम के लीला, सुर हित धनुज विमोहन सीला। भगवान शिव चयो थो पार्वती, भगवान जी जेका लीला आहे न, उहा भगतनि खे त ॾाढो सुख ॾींदी आहे, पर जेके असुर आहिनि न, उहे उन्हनि खे कंफ्यूज कंदी आहे। असुर कंफ्यूज थी वेंदा आहिनि, मोहित थी वेंदा आहिनि। उहे अञा हूअं ई मूड़ त हूअं ई हूंदा आहिनि, पर कथा ॿुधी अञा पागल थी वेंदा आहिनि कि ऐसा होता है क्या, क्या बोल रहे हैं ये। पर भगत ओतिरो ई ख़ुशि थींदो आहे, द्रवित थी वेंदो आहे। माण्हू केॾियूं बि ज्ञान ध्यान जूं ॻाल्हियूं करे, तपस्याऊं करे, कथा जहिड़ो सुख ॿियो किथे बि कान्हे। आख़िरी हे आहे, सभिनि खां लास्ट। तव्हां अञा भिटको, मां सभिनि खे थो चवां, अञा भिटको, घुमो फिरो, अगरि हयाती बचेव त सम्झी वठिजो कि आख़िरी अचणो हिते ई पवंदो। हिते माना राम कथा में, श्रवण कथा में अचणो पवंदो। कोई बि कथा भगवान जी, उनजे बिना, ऐं उन में बि राम कथा, कथाउनि में बि राम कथा, ऐं राम कथा में बि रामचरित मानस। इन में ई असांखे विश्राम मिलंदो, शांति मिलंदी। राम कथा सुर धेनु सम। भगवान शिव चए थो राम कथा काम धेनुअ जे समान आहे। सेवत सब सुखदानी, सब सुख ॾियण वारी आहे हीअ राम कथा। सत समाज सुरलोक सब को न सुने अस जानी। अहिड़ी कथा केर न ॿुधंदो, केर उहो मूर्ख हूंदो जो अहिड़ी कथा, सब सुख ॾियण वारी राम कथा, देवताउनि जी कामधेनु जीअं आहे, तीअं संतनि जी कामधेनु आहे राम कथा। इनखे केर न ॿुधणु चाहींदो। पोइ अॻिते अञा अचे थो, राम कथा सुंदर करतारी, राम कथा सुंदर करतारी, संशय बेअग उड़ावन हारी, संशय बेअग उड़ावन हारी। राम कथा सुंदर, कर माना हथ, ताड़ी माना ताड़ी। ॾिसो, संशय बेअग उड़ावन हारी। पक्षी अची वेही रहे, कांव अची अॻे, हाणे त दुर्लभ थी विया आहिनि पक्षी। पक्षी अॻे न त आम माण्हू जे घर में बि चूं 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 कंदा हुआ। माण्हू परेशान थी वेंदा हुआ, पोइ उन्हनि खे भॼाइण लाइ ताड़ी वॼाईंदा हुआ। ऐं अॻे वणनि, घरनि में वण हूंदा हुआ, हर घर में हिकु वण लॻभॻि हूंदो हो। गांवनि जी ॻाल्हि थो कयां, पाण त सिंध मां आयासीं न, त सिंध में वण हूंदा ई कोन हुआ घरनि में, हूंदा छा? सिंध हूंदो हो रेगिस्तान जे इलाके में ठहियल हिकु प्रदेश। अरबनि जो असर थियो त हरियाली घटि,
ऐं खेती बाड़ी त हूंदियूं हुयूं, पर अधिकतर ॻोठनि में घरनि में कोई वणनि प्रकृति हरियाली कोन ॾिठी असांजे वॾनि। हा, खाइण पीअण रोज सिंधियुनि में खाइण पीअण खानदानी अथव, चाहे व्यापारी हुजे चाहे संत हुजे। पोइ हिते बि आया त घर त ठाहियनि, वण कोन पोखियनि, पर रोज पीअणो आहे, रोज खाइणो आहे ऐं धंधे जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। खाई पी लय कयो, झूलेलाल जी जय कयो, इहो हिकु डायलॉग थी वियो। त सिंधियुनि त दरख़त दरख़त चवंदा आहिनि, पर एॾा न ॾिठा उन्हनि। त उते शाकाहार घटि हो सिंधियुनि में। हिते हो गांवनि में हर घर में वण। त हाणे हिते आया आहियूं त हाणे हितां जे हिसाब सां हलंदासीं न, हिंदुस्तान जे हिसाब सां। त असांखे घर में हिकु वण हुजे। त वण हूंदा हुआ त पक्षी ईंदा हुआ, त उन्हनि खे भॼाइण लाइ ताड़ी वॼाइबी हुई। तुलसीदास चए थो असांजे शरीर बि को वण आहे, वृक्ष आहे। इन में अगरि संशय अची वेही रहे, संशय रूपी पक्षी, डाउट, त राम कथा हुन जे लाइ ताड़ी आहे। ये राम कथा जीअं ई शुरू थींदी, उहो संशय भॼी वेंदो। संशय बेहग उड़ावन हारी, राम कथा सुंदर करतारी। अॻिते ॿी मिसाल थी अचे, राम कथा कली बिटप कोठारी, राम कथा कली बिटप कोठारी, सादर सुनो गिरिराज कुमारी। भाई हुन वण ते वेठल पक्षीअ खे ताड़ी वॼाए भॼायोसीं, पर वरी कोन ईंदो छा? त कथा ॿुधीसीं, संशय भॼी वियो, पर कथा स्टॉप थी त वरी संशय नथो अची सघे छा? त तुलसीदास चए थो, ऐं भगवान शिव थो चए, राम कथा कली बिटप कुठारी, कुल्हाड़ी, कुठारी माना कुल्हाड़ी। राम कथा उन वण जी डाल खे कटण जे लाइ कुल्हाड़ी आहे, जंहिं डाल ते उहो संशय रूपी पक्षी वेहे। अगरि कंहिं कथा ॿुधी वरिती राम कथा, त उहा डाली ख़तम थी वेंदी, कटिजी वेंदी, जंहिं ते संशय अची वेहंदो आहे। राम कथा कली बिटप कुठारी, सादर सुनो गिरिराज कुमारी। त आदर पूर्वक इहा कथा ॿुध पार्वती, राम कथा सुंदर करतारी तई, सुंदर ताड़िया। ऐं राम नाम गुण चरित सुहाए, जन्म करम अगनित श्रुति गाए। वेदन भी राम जा सुंदर गुण ऐं चरित्र गाया आहिनि। जहिड़ी तरह भगवान अनंत आहे, तहिड़ी तरह उन जी कथा ऐं गुण बि अनंत आहिनि। पर तुंहिंजी प्रीत ॾिसी करे जेतिरो मां ॿुधो आहे ओतिरो तोखे ॿुधाईंदोमांइ। शिव थो चए, जेतिरो मुंहिंजी मत आहे, जेतिरो मूं ॿुधो आहे, तदपि जथा श्रुति जस मत मोरी, कहियूं देख प्रीति अति तोरी। ओतिरी कथा मां तोखे ॿुधाईंदोमांइ। उमा प्रसन्न तव सहज सुहाई, सुखद संत समत मोहे भाई। हे उमा पार्वती, तुंहिंजा प्रश्न ॾाढा सुठा आहिनि, सहज आहिनि, सुखद आहिनि ऐं संत मत सम्मत आहिनि। संत जहिड़ा प्रश्न ॿुधणु चाहींदा आहिनि, ओढ़ा ई प्रश्न आहिनि, मूंखे ॾाढा सुठा लॻा। बोल शंकर भगवान की जय।